मुंहिंजो नालो वैशाली आहे। मुंहिंजो जनमु मेरठ में थियो। मां मेरठ में सिंधी ॿुधंदी त हुयसि पर ॻाल्हाईंदी घटि हुयसि। मुंहिंजी शादी थी, मां बॉम्बे आयसि। बॉम्बे में मुंहिंजे घर ठाहिण में, मुंहिंजी धीअ खे वॾो करण में वक़्तु गुज़रियो। जॾहिं हाणे मुंहिंजी धीअ वॾी थी त मां सोचियो हिनखे त सिंधी सेखारियां। हुनखे सिंधी सेखारण लाइ मां किताबुनि जे रस्ते सिंधी सिखण जी कोशिशि कई, पर मूंखे वधीक मदद न पई। तॾहिं मूंखे आशा चांद जे ऐप जे बारे में ख़बर पई। मां ऐप डाउनलोड कयो। मूंखे एॾो सवलो थी वियो कि हिन ऐप जे करे अॼु मां किताबूं, सिंधी किताबूं, कहानियूं, पोयम्स, इहे एतिरे क़दुरु कि मां शाह जो रिसालो बि पढ़ी सघां। तव्हां चवंदा हिन उमिरि में सिंधी छो सिखो? मां सिंधी चवंदा आहिनि माण्हू कि माण्हू आख़िर पंहिंजी जड़ुनि ॾे मोटो, त शायदि मां बि मोटियसि। मां नंढे हूंदे हिकु मज़मून पढ़ियो हुयो, गेहूं बनाम गुलाब। गेहूं बनाम गुलाब। गेहूं माने तव्हांजी दुनिया जी ज़रूरत, गुलाब माने तव्हांजी इंटरनल सेटिस्फेक्शन। त गेहूं जो इंतज़ाम असां करे वठो, गुलाब जो छा? त मुंहिंजे लाइ पंहिंजी भाषा ऐं कल्चर खे सम्झण जी कोशिशि करण ई गुलाब आहे, जंहिंमें मूंखे इहो ऐप इलाही मददगार थियो। मां सभिनी खे रिकमेंड कंदसि कि हिन जे थ्रू सिंधी सिखणु इलाही सवलो आहे। मां चवंदसि सिंधी सिखणी आहे त इहा ऐप ज़रूरु आहे।